औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं ही माण्हू चवनि था त असांजे दिलनि ते गिलाफ़ पर्दो चढ़ियलु आहे, का नई ॻाल्हि असांजे दिलनि ताईं की न पहुचंदी। इहा एतिक़ाद जी पकाई नाहे, पर हक़ खां इनकार करण जी तय सब जी लानत आहे। सो अलाह ताला संदन इनकार सबबि मथनि लानत विधी आहे, तंहिं करे हू बिल्कुलु नथा मञनि। जीअं त जॾहिं अलाह ताला वटां हुननि वटि किताब क़ुर आयो आहे, जंहिं उन्हनि जे किताब तौरात खे सचो लिखियो आहे, जो वटि अॻु में ई मौजूदु हो, तॾहिं तौरात में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुर मजीद जे पेशनगोई हूंदे बि तोड़े जो अॻे उन जे वसीले काफ़रनि ते फ़तह हासिलु करण लाइ दुआऊं घुरंदो हुआ। तॾहिं बि जॾहिं उहो क़ुर मजीद नाज़िल थियो ऐं उनखे सुञाताऊं बि, त पोइ बि तकबुर ऐं मफ़ादनि सबबि उन जा मुनकर थिया। पोइ उहे ई माण्हू जे ॼाणी ॿुझी हक़ खां इनकार कनि, तन ते अलाह ताला जी लानत आहे। यानी अहिड़नि ते फलाह ऐं सआदत जी वाट कॾहिं बि नथी खुले।